अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फेबरवरी 2021। कहाणी आहे इंडलठ जा रंग सुभाणे लाइ उमेद जो इज़हार आहिनि। हिक भेरे सभई रंग पाण में अटकी पिया। हर रंग जो ख़्यालु हो त हू सभिनी खां बहितरीनु आहे, आम आहे, काराइतो आहे ऐं हर कंहिंजो पसंदीदा आहे। साए चयो, इहा ॻाल्हि बिल्कुलु पधरी आहे त मां सभिनी खां वधीक अहम आहियां। मां उमेद ऐं ज़िंदगीअ जी निशानी आहियां ऐं मूंखे वणनि, टणनि, गाह ऐं पननि लाइ चूंडियो वियो। मूंखां सवाइ जानवर मरी वेंदा। ॻोठाणनि इलाइक़नि ॾांहुं निहारियो, अव्हां खे वधि खां वधि मां ॾिसण में ईंदुसि। आसमानी रंग विच में दख़ल ॾिनो। तोखे रुॻो ज़मीन जो ख़्यालु आहे, पर थोरो आसमान ऐं समुंड ॾांहुं ॾिस। उहो पाणी ई आहे जेको ज़िंदगीअ जो अहसासु आहे ऐं गहरनि समुंडनि मां ककरनि ॾांहुं वञे थो। आसमान सुकून ॾिए थो, अमन ऐं इत्मिनान जी निशानी आहे। मुंहिंजे अमन खां सवाइ त तव्हां सभु कुझु बि न आहियो। पीले पंहिंजा गल दॿाया। तव्हां सभु ॾाढा संजीदा आहियो। मां दुनिया में गर्मी, ख़ुशी ऐं खिल आणियां थो। सिजु पीलो आहे, चंडु पीलो आहे, तारा पीला आहिनि। जंहिं घड़ीअ तव्हां सूरजमुखीअ खे ॾिसो था त सॼो जहान ॼणु मुरकणु शुरू करे थो। मूंखां सवाइ त ॼणु को मज़ो ई कोन्हे। हाणे वरी नारंगीअ पंहिंजो गीत ॻाइणु शुरू कयो। मां सिहत ऐं ताक़त जी निशानी आहियां। मां भले थोरो हुजां पर क़ीमती आहियां, छाकाणि त मां इंसानी ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि जी ख़िदमत करियां थो। मूं में अहम तरीन विटामिन्स आहिनि। थोरो गजरुनि, छांहियुनि, नारंगियुनि, अंबनि ऐं ॿियनि मेवनि ॾांहुं निहारियो। मां खणी हर वक़्तु ॾिसण में नथो अचां, पर जॾहिं बि सिजु उभरण ऐं लहण महिल मुंहिंजो हुस्न साम्हूं अचे थो त ॾिसण वारनि लाइ मज़ो ॿीणो थी वञे थो। ॻाढ़े खां किथे पे सठो थियो। हुन वठी रड़ कई, मां सभिनी ते हुकुमरान आहियां। मां रतु आहियां, ज़िंदगीअ लाइ रतु। मां ख़तरे ऐं बहादुरीअ जो निशान बि आहियां। मां कंहिं बि सबबा विड़त लाइ तयारु आहियां। मां रत में बाहि भड़कायां थो। मूंखां सवाइ ज़मीन ईअं ख़ाली थी वेंदी जीअं चंडु ख़ाली आहे। मां मुहबत ऐं तासीर जो रंग आहियां। वांगणाईअ पंहिंजे पूरे जोबन ते उथी बीठो। हू डिघो हुयो ऐं इत्मीनान सां ॻाल्हाए रहियो हो। मां शहनशाहियत ऐं हाकिमियत जो रंग आहियां। बादशाहनि, अॻुवाणनि ऐं राहिबनि सदाईं मुंहिंजी चूंड कई आहे, छाकाणि त मां ज़हानत ऐं हाकिमियत जी निशानी आहियां। माण्हू मूंखां सुवाल न आहिनि कंदा, बल्कि मूंखे ॿुधंदा आहिनि ऐं मुंहिंजी फरमाबरदारी कंदा आहिनि। सभिनी खां आख़िर में नीरे रंग ॻाल्हायो, जेतोणीकि संदसि आवाज़ु झीणो हुयो, पर लहजे में यकीन तमामु घणो हुयुसि। कुझु मूं बाबति बि सोचियो। मां माठ जो रंग आहियां। तव्हां भली मूं ते ध्यानु न ॾियो, पर मूंखां सवाइ तव्हां सभु सतही बणिजी था वञो। मां ख़्याल, सोच, अक्स ऐं गहरनि पाणियुनि जी निशानदेही करियां थो ऐं तव्हां सभिनी खे मुंहिंजी ज़रूरत पवे थी त जीअं तवाज़ुन ऐं तफ़ावत करे सघो ऐं अंदर जो इत्मीनान माणे सघो। जहिड़ो हलंदो रहियो ऐं कंहिं बि पंहिंजी वॾाईअ तां हथु न खयो। संदन आवाज़ु वधंदो वियो जो ओचितो विझ चमकी, धमाको थियो ऐं मींहुं तेज़ीअ सां वसणु शुरू कयो। सभु रंग डिॼी विया ऐं ख़ौफ़ विचां हिक ॿिए खे चिंबड़ी पिया। मींहुं तेज़ीअ सां वसंदे ॻाल्हायो, बेवकूफ़ रंगो, हिक ॿिए सां विढ़ंदे हिक ॿिए ते हाकिम थियण जे चकर में छो आहियो? छा तव्हां सभिनी खे ॼाण कोन्हे त तव्हां मां हर हिक खे मुख़्तलिफ़ ऐं ख़ासि मक़सद सां बणायो वियो? हिक ॿिए सां हथ हथ में ॾियो ऐं मूं ॾे अचो। जीअं खेनि चयो वियो तीअं हुननि कयो ऐं हिक ॿिए सां हथ हथ में ॾेई मींहं जे साम्हूं अची बीठा। मींहं पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, अॼु खां वठी जॾहिं बि मींहुं वसंदो
त तव्हां मां हर को आसमान में हिक ॿिए जो हथु जले ज़ाहिरु थींदो ऐं उन ॻाल्हि जी यादि ॾियारींदो त तव्हां सभु अमुन ऐं भाईपीअ सां रही सघो था। उहा इंडलट सुभाणे जे लाइ उमेद जो निशान आहे। तंहिं करे चयो वेंदो आहे त जॾहिं बि सुठो मींहुं धरतीअ खे धोईंदो आहे त इंडलट आसमान में ज़ाहिरु थींदी आहे, त जीअं असीं उहो यादि रखे सघूं त हिक ॿिए जी साराह में केॾो न मज़ो आहे।